अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी धमाकेदार तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी अपडेट ॾींदा हलूं। जेका किस्त हाणे ईंदी उन में छा थींदो, छा उन में हाकिम खान जेको नओं अची वियो आहे ड्रामे में ऐं तकरार ड्रामे जो मज़ो ई वधी वियो आहे। इहो अचण सां सिजावल खान खे लिटाईंदो या भावल खे या वरी मूसा खे या वरी नवाब खान सां डबल गेम कंदो। भावल जो भी पुराणो यार हूंदो इहो हाकिम खान ऐं जेको नवाब खान सां भी यारी निभाईंदो हुन सां भी छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों। एॾी नंढड़े वीडियो में पहिरियां खे पूरो ॾिसो ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे फेसबुक पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मां पोयनि किस्तनि में लगातार तव्हांखे अपडेट ॾिनी हुई हाकिम खान जी एंट्री थियण वारी आहे। तव्हां ॾिठो प्रोमो में तव्हां ज़रूर ॾिठो हूंदो हाकिम खान पुॼी चुको आहे। हाणे इहो अॻी किस्त में हाकिम खान जी फर्स्ट एंट्री थींदी ऐं नवाब खान जी ताक़त डबल थी वेंदी। नवाब खान के सख़्तु माण्हुनि जी ज़रूरत हुई। हाशू जी जाइ ते उनखे को न को अहिड़ो माण्हू खपे पियो जेको हिन जा जेका 1800 दुश्मन आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾिए। हाणे तव्हांखे ख़बर आहे मीर मूसा दरिया खान बख्शल सिजावल भावल इहे सभई जेको हुया अशमत खान इहे सभु हिन जा सिजावल खान नवाब खान जा दुश्मन। इन सभिनी खे टक्कर ॾियण वारो को माण्हू त खपे न। उहो हुयो हाशू, उहो मारिजी वियो। हाणे अची वियो हाकिम खान। हाकिम खान दोस्तों इन खे टक्कर ॾियण जे लाइक़ु आहे बिल्कुलु। ऐं तकरार ड्रामे में हाणे मज़ो डबल थी वेंदो ऐं बहितरीनु थी वेंदो। ऐं वरी अन क़रीब असद कुरैशी यानी सदोरे जी भी एंट्री तकरार ड्रामे में थियण वारी आहे। हू त अञा वरी चार चंड लॻाए छॾींदो तकरार ड्रामे खे। तकरार ड्रामो अञा बहितरीनु थी वेंदो ऐं नवाब खान जी हाणे ख़ुशी जी इंतिहा न हूंदी, ख़ुशी हुनजी डबल थी वेंदी जॾहिं हे नवाब खान खे अहिड़ो माण्हू मिली वियो हाकिम खान यानी इजाज़ मल्हाह जहिड़ो माण्हू मिली वञे। अञा पोइ छा खपे नवाब खान खे, हू एॾो ख़ुशि थी वेंदो ऐं पहिरियों ई हू ऑडर ॾींदो त मुंहिंजे दुश्मननि खे टांडा ॾे। पहिरियों हू भावल खान सां मिलंदो इहो हाकिम खान सजावल खान सां। इन्हनि खे आहिस्ता आहिस्ता नंबर वार्निंग ॾींदो सभिनी खे। वार्निंग ॾियण खां पोइ इन्हनि सां हथ ॻंढंदो। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी थियो दासी टीवी खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।